खानपुर महजे ॻोठ तलाती गबोल वटां बमली माइनर खे 10 फुट घारो लॻी वियो आहे। घारे सबबि केतिरनि ई एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। पाणी घरनि तरफ़ वधण लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि। खानपुर महर जे ॻोठ तलाती गबोल वटां बमली माइनर खे 10 फुट घारो लॻी वियो आहे। घारे सबबि केतिरनि ई एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। पाणी घरनि तरफ़ वधण लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां। खानपुर महर जे ॻोठ तलाती गबोल वटां बमली माइनर खे 10 फुट घारो लॻी वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर साहिल गाज़ी सां। साहिल, कहिड़ा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? जी बिल्कुल ही खानपुर महर जो ॻोठ तलाती गबोल आहे, जितां जेको आहे बमली माइनर खे अॼुकल्ह 10 फुटनि जो घारो पइजी वियो आहे। घारो पवण सबबि भर पासे में बीठल जेको सारियल फसल आहे उहो मुकमिल तरह सां पाणी हेठि अची वियो आहे। जॾहिं त पाणी जेको तेज़ वहिकिरो आहे उहो जेके भर पासे जा घर आहिनि, ॻोठाणा जेके आहिनि उन जा घर आहिनि उन्हनि तरफ़ वधी रहियो आहे। हिन वक़्तु केतिरा ई जेके इलाइक़े वासी आहिनि, थोरे ॻोठाणा आहिनि, घारे वारे हंधि मौजूदु आहिनि, घारे खे बंदि करण जी कोशिश में रुधल आहिनि। पर हिकु त राति जो वक़्तु आहे ऐं ॿियो बमली माइनर में पाणी जो जेको वहिकिरो उहो तमामु तेज़ आहे, जंहिं सबबि घारो बंदि करण में ॻोठाणनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। इन वले असां ॻोठाणनि जो चवणु आहे त घारे सबबि जेको आहे असीं उनखे बंदि करण जी कोशिशि करे रहिया आहियूं, पर जेको आहे राति जे वक़्तु ऐं पाणी जो वहिकिरो तेज़ हुजण करे बंदि नथो थिए। हुन मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते आबाशी खातो का मशीनरी खणी अचे, जंहिं सबबि घारो बंदि थी सघे थो। हुन इहो ख़दशो ॾेखारियो आहे त जेकॾहिं घारो बंदि न थियो त घारो ई 10 फुटनि मां वधी वेंदो ऐं जंहिं सबबि जेको आहे वधीक नुक़सानु थींदो। जी ठीकु आहे साहिल, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।